इंसाफ़ जी आलमी अदालत तरफ़ां इसराइल खे रफ़ा में फ़ौजी ऑपरेशन फौरी तौर रोकण जो हुकुम। 1 महीने में फ़ैसिले ते अमल करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। इंसाफ़ जी अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त रफ़ा में फ़ौजी ऑपरेशन सां नओं इंसानी बहरान पैदा थियो आहे। इसराइल गॾियल क़ौमुनि जा ख़दशा ख़त्म न कया आहिनि ऐं न वरी माण्हुनि खे कढण बाबति ॼाण फ़राहम कई। रफ़ा में फ़ौजी ऑपरेशन सां फ़लस्तीनी शहरनि खे संगीन ख़तरा आहिनि। इसराइली जंगी काबीना इंसाफ़ जी आलमी अदालत जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ख़ज़ा में जंगबंदी बाबति इंसाफ़ वारी आलमी अदालत जे फ़ैसिले जी आजियां। संदसि चवणु आहे त गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल ऐं आलमी बिरादरी ख़ज़ा में इसराइली ऑपरेशन रोकण बाबति आलमी अदालत जे फ़ैसिले ते फ़ौरी तौर अमल कराए। आलमी अदालत जे फ़ैसिले सां दुनिया में अमन जी राह हमवार थींदी। मज़लूम इंसानियत जे हक़ में फ़ैसिलो ॾींदड़ 13 जजनि ऐं पिटीशन दाख़िल करण ते ॾखण अफ्रीका खे हू भेटा पेश करे थो। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी मिरपुर माथिरे में हज़ारे आलिन अखियुनि सां मिटी मां हवाले। जनाज़े नमाज़ में सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि समेत हज़ारे माण्हुनि जी शिरकत। मढ़ जी कराची खां बाणी ॻोठ मुंतक़िली दौरान विख विख ते गुलनि जी वर्खा। वाक़े ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। खैरपुर, उमरकोट, सांगड़, डहरकी, खानपुर महर, वारा, नसीराबाद, लालू राइंक, राणीपुर, इंगोरजा, काज़ी अहमद, ठरी मीरवा में मुज़ाहिरा। बबरलो, सकरंड, मोरे, ढोरे नारे, उडेरेलाल, मीरपुर बठोरे, चेल्हार ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जो क़त्ल आज़ाद सहाफ़त ते वार आहे। हमले में मुलविस किरदारनि खे वाइखो कयो वञे। सिंध सरकार तरफ़ां सहाफ़ी नसरुल्लाह गडाणी जे वारसनि जी माली मदद करण ऐं ॿारनि खे तालीम ॾियण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस क़त्ल जे शक में कुझु गिरफ़्तारियूं कयूं बि आहिनि। सहाफ़ियुनि ते हमला कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध हुकूमत सोलर पार्क ठाहे बिजली गिड में ॾींदी, जंहिं बाद सिंध में 100 यूनिटनि ताईं बिजली मुफ़्त फ़राहम कई वेंदी। हू सोलर ते टैक्स लॻाइण न ॾींदा। कैलेक्ट्रिक सां इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 200 यूनिटनि ताईं करंट बिलनि जी अदायगी ते बिजली फ़राहम कई वेंदी। पीपी जो वाज़े मौक़िफ़ आहे त सोलर ते टैक्स लॻाइण मुनासिब नाहे। सोलर पार्क जो फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं बिजली सनतुनि खे मुनासिब क़ीमत ते ॾिनी वेंदी। पाकिस्तान तरफ़ां ईरान खे हेलीकॉप्टर हादसे जी जांच में मदद करण जी आछ। परडेही ऑफिसी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान हेलीकॉप्टर हादसे जी जांच में ईरान जी मदद करण लाइ तयारु आहे। बिश्केक मां पाकिस्तानी शागिर्द पंहिंजी मर्ज़ीअ सां ॾेह वापसि अची रहिया आहिनि। पाकिस्तान ऐं IMF विच में स्टाफ लेवल मुआदे लाइ ॻाल्हियुनि में अॻु भराई। ॿिन्हिनि धुरियुनि में नए कर्ज़ प्रोग्राम लाइ ॻाल्हियूं मुकमल। आलमी मालियाती इदारे जे मिशन चीफ नेथन पोर्टर जो चवणु आहे त पाकिस्तान जी मईशत जी बहितरी लाइ डिघियूं ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि। हुकूमत आमदनी वधाइण चाहे थी, टैक्स उगाड़ी शफ़ाफ़ थियणु घुरिजे। पाकिस्तान में तवानाई जे शोबे में सुधारा ज़रूरी आहिनि। ऐं पाकिस्तान T20 वर्ल्ड कप लाइ 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। बाबर आज़म टीम जी क़यादत कंदो। मोहम्मद रिज़वान, फ़ख्र ज़मान, साइम अयूब, हारिस रऊफ़, उस्मान ख़ान टीम जो हिसो। आज़म ख़ान, इमाद वसीम, शादाब ख़ान, शहनशाह अफरीदी ऐं मोहम्मद आमिर भी शामिल।